मटियारी DHQ ज़िले अस्पताल में नई विछड़ंदड़ बीमारी डिप्टेरिया जे मर्द खां बचण लाइ हिकु प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें मटियारी तालुके सां तालुक़ रखंदड़ शहरनि खे डॉक्टरनि जी टीमुनि पारां बचाव लाइ एहतियाती तदबीरूं ऐं ज़िले में इन जी वैक्सीन शुरू लाइ अवाम जे ताबन लाइ चयो वियो। डिप्टेरिया मर्ज़ आम खंघि बुखार मां हिकु जरासीम पैदा थिए थो जेको दिलि ऐं फेफड़नि खे नुक़सान रसाए थो, जंहिंमें तमामु घणियूं जानूं ज़ाया थियनि थियूं। ज़िले में हिकु वैक्सीन प्रोग्राम 11 नवंबर खां शुरू कयो पियो वञे, जिते दर वञी टीमूं पैदा थींदड़ ॿार खां 100 सालनि जे हर मर्द औरत खे वैक्सीन कंदियूं अवाम खे भरपूर सहकार करण जी अपील कई वई आहे। आगाही प्रोग्राम में डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, DHO मटियारी पीर गुलाम हुसैन समेत माहिर अमराज डॉक्टरनि वॾे अंग में शिरकत कई। DC मटियारी ज़िले अवाम खे संदन दरनि ते अवामी भलाई लाइ ईंदड़ टीमुनि सां सहकार जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची